बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम सुबह मेहरान में आऊं है आवां जी होस्ट ज़ोया बलोच। नाज़रीन, दुआ है जिते हुजो खुश हुजो आबाद हुजो पंहिंजे ख़र्चे ते। अच्छा नाज़रीन, ही जेका दुआ आहे ॾाढी सुठी दुआ आहे पंहिंजे ख़र्चे ते, यानी कि असांखे पंहिंजो प्लान पाण करणु खपे, असांखे पंहिंजी रोज़ी पंहिंजे रोज़गार लाइ पाण सोचणु खपे। हाणे घणनि मुल्कनि में ईअं थींदो आहे त जेको 18 सालनि जी एज में जॾहिं ॿारु थिए थो, भले छोकिरी हुजे या छोकिरो हुजे, त हुनखे पंहिंजो रोज़गार पाण ॻोल्हणो पवंदो आहे। ऐं असां वटि जॾहिं 30 सालनि जी 35 सालनि जी एज जा थी वेंदा आहिनि तॾहिं बेरोज़गार वेठा आहिनि ऐं पंहिंजे पेरेंट्स ते डिपेंडेंट आहिनि। त हीअ जेके सिचुएशन आहिनि, हीअ जेके हालात आहिनि, हिननि खे कीअं मुंहुं ॾियणो आहे, हिननि खे कीअं चेंज करणो आहे, हिन लाइ तालीम ज़रूरी आहे। सभ खां अवल सुबुह जेको मेहरान प्रोग्राम आहे, सुबुह साण असां इहे ई ॻाल्हियूं कंदासीं त असांखे प्लानिंग करणु खपे, असांखे तालीम ते ध्यानु ॾियणु खपे, छो तालीम खां बग़ैर कुझु बि न आहे। ऐं तालीम सां गॾोगॾु टेक्नोलॉजी आहे ऐं उन सां गॾोगॾु घणियूं फील्ड्स आहिनि जिन्हनि खे असांखे कवर करणो आहे, जिन्हनि सां गॾु हलणो आहे, असांखे दुनिया सां गॾु बि हलणो आहे। ज़ाहिर आहे ही उहो दौरु आहे, ही उहो ज़मानो आहे जंहिंमें हर को पंहिंजे पाण खे मुख़्तलिफ़ एप्लीकेशन्स में रंगणु चाहे थो ऐं जेको आहे न पंहिंजे पाण खे सुधारणु चाहे थो, पंहिंजो फैशन अलॻि सां रखे थो। इहे सभु शयूं ज़रूरी आहिनि छो जो ही दुनियादारी आहे, पर उन सां गॾोगॾु असांखे पंहिंजे कैरियर जो बि ख़्यालु करणु खपे ऐं असांखे पंहिंजो जेको ज़ाहिर आहे हिकिड़ी जीअं चइजनि रिलीजियस एक्टिविटीज़ आहिनि, हुननि जो बि ख़्यालु रखणु खपे त असांखे उन्हनि खे कीअं फॉलो करणो आहे। उन सां गॾोगॾु असांखे पंहिंजी तालीम खे बि मैनेज करणो आहे ऐं पेरेंट्स जी रेस्पेक्ट करणी आहे। ऐं हर फ़र्द रेस्पेक्ट जे क़ाबिल हूंदो आहे, खणी पोइ उहो कहिड़ी फील्ड में हुजे, भले खणी हुनजो को बि शोबो हुजे, भले हुन नंढे शोबे में हुजे, भले खणी हाई लेवल जो को कैलिबर हुजे, पर असां सभिनी खे उन्हनि सभिनी शयुनि जो ख़्यालु रखणो पवंदो, तॾहिं असां सुधारे तरफ़ हली सघंदासीं। छो जो अख़लाक जे दायरे में रही करे सभिनी शयुनि खे मैनेज करणो आहे ऐं पंहिंजे पाण खे उन सां गॾु खणी हलणो आहे। असां अक्सर इहो सोचींदा आहियूं त ॿिए खे कीअं किराइजे, ॿिए खे कीअं घटि कजे, इन जे बजाए जो असां पंहिंजे पाण खे कीअं सुधारियूं, असांखे कीअं जेको आहे न पंहिंजो स्टडी प्लान आहे उहो कीअं करणु खपे, असांखे कीअं स्टडी करणु खपे, या जेके असां सां गॾु रहनि था उन्हनि खे कीअं मोटिवेट करणु खपे इन्हनि शयुनि खां, ऐं कीअं उन्हनि खे आगाही ॾिजे। असां सां गॾु गेस्ट बि आहिनि, उन्हनि सां ॻाल्हियूं थींदियूं, कलाम बि थींदो। ज़ाहिर असां सां गॾु रागी मौजूदु आहिनि। ऐं असां जेको ही प्रोग्राम आहे, ही प्रोग्राम इन सतह जो हूंदो आहे त हिन में असां एजुकेशन जी बि ॻाल्हि कंदा आहियूं। सोसाइटी ज़ाहिर असांजो मुआशिरो आहे, असांखे उनखे सुधारणु खपे। हर फ़र्द जी ज़िमेदारी आहे त मुआशिरे जे ज़ाहिर जेके सुधारे में उनजो हथु हूंदो आहे। त हिन प्रोग्राम में जेके महिमान शख़्सियतूं शामिल थिया आहिनि, ऐं वरी जेकॾहिं रांदियुनि जी ॻाल्हि कजे त हीअ एक्टिविटीज़ बि तमामु घणियूं ज़रूरी आहिनि त असांखे पंहिंजे पाण खे चुस्त ताज़ो ऐं तवानो कीअं रखिजे। त असां ऐं पंहिंजा जेके गेस्ट आहिनि उन्हनि सां बि अव्हांजो तारीफ़ कराईंदुसि, पर उन खां अॻु नाज़रीन अव्हां बि असांजे प्रोग्राम में शरीक थी सघो था। स्क्रीन ते जेको नंबर अची रहियो आहे 02221028555 उहो डायल कंदा अव्हां बि असांजे प्रोग्राम में शरीक थी सघो था, पंहिंजूं तजवीज़ूं, पंहिंजूं सलाहूं, पंहिंजा मशवरा ॾेई सघो था। असांजे प्रोग्राम में जेके इल्म जे शऊर सां नवाज़ियल महिमान शख़्सियतूं शामिल थियूं आहिनि, असांजे जेके पहिरियां महिमान आहिनि से आहिनि रुहेल अहमद शेख, गवर्नमेंट पॉलिटिक इंस्टीट्यूट मटियारी जा प्रिंसिपल आहिनि। असांजा जेके ॿिया महिमान आहिनि से आहिनि जुनैद मेमण ऐं क्रिकेटर आहिनि। असांजा जेके 4 महिमान आहिनि से आहिनि पठाई फ़क़ीर, कमाच नवाज़ आहिनि, ऐं उन खां पोइ ईदल फ़क़ीर, ढोलक नवाज़ आहिनि। अवां सभिनी महिमान खे भलीकार चवंदासीं हिन प्रोग्राम सुबह मेहरान में। अच्छा रुहेल साहब, सुबुह साण ज़ाहिर मॉर्निंग शो आहे ऐं सुबुह जो मौसम आहे, त सुबुह सां कीअं था महसूसु कयो हिन मेहरान टीवी ते सुबह मेहरान जे प्लेटफॉर्म ते? माशाल्लाह, नालो ई अहिड़ो आहे सुबह मेहरान जी, मेहरान जी सिंध जी सही सुबह, त अल्लाह जो शुक्र आहे त सुठो आहे, छाकाणि त असां वटि 4 ई मौसम थियनि था पाकिस्तान में। जी जी, तंहिंजे करे अॼुकल्ह वरी गर्मियुनि जो ज़ोर आहे, त कल्ह थोरी थधी हवा हुई, अॼु वरी गर्म हवा आहे। इन हवाले सां जीअं असां वटि वरी जिते यार पहियूं पटनि ते पचनि था, असां वटि वरी मौसम इन करे बि चेंजिस अचनि थियूं, अलाह जी नेमत आहे त असां वटि अंब थो पचे, पहियूं आहिनि, ॿियूं जेके पंहिंजो मौसमी जेके पंहिंजा जेके छा चइजनि पंहिंजा फ्रूट्स आहिनि या वेजिटेबल्स आहिनि, उन्हनि खे जेको मौसम खपनि था, अलाह जो शुक्र आहे। ऐं मेहरान टीवी ते त सदाईं हमेशह सुठी सुबुह थींदी आहे, रोज़ाना ॾिसंदा आहियूं, प्रोग्राम ॾाढो सुठो थो थिए। अच्छा, गर्मियुनि जो हल छा आहे? गर्मियूं आहिनि, ज़ाहिर आहे हर माण्हू खे पंहिंजो ख़्यालु रखणो पवंदो आहे, त
त कहिड़ियुनि शयुनि जो ख़्यालु रखणु खपे इन गरम मौसम में? गरम मौसम में पहिरियों त सभिनी खां वधीक जेका हिकिड़ी अलाह जी नेमत आहे असां वटि वाफ़िर मिक़दार में मौजूदु जी आहे जी पाणी सादो सही सादे पाणी जो जेको बिल्कुलु इस्तेमालु असांखे कॾहिं कॾहिं विसरी थो वञे, जंहिंखां पोइ माण्हू में डिहाइड्रेशन जे करे जेके मसइला था थियनि या स्किन ख़राब थी थिए सही या नेल्स ख़राब था थियनि या तव्हांजे पेट जी बीमारी, इहे सिर्फ़ु पाणी जी घटिताई जे करे आहिनि। सही घणनि माण्हुनि खां मां पाण हिकिड़ो सदका जारिया तौर ते चवंदा भई पाणी पीतो अथव न, काफ़ी देरि खां न पीतो आहे, भई पीअंदा रहो अधु गिलास सही गिलास करे ॾींहं में 13-14 गिलास पीअणा आहिनि। ऐं उन खां अलावा जेको गर्मी जो असरु आहे उनखे ख़तमु करण लीमेज इस्तेमालु हुजे, सही फ्रेश फ्रूट्स आहिनि जेके असांजो अॼुकल्ह अंब आहे, सही बादशाह सब्ज़ी आहे, ऐं फ्रूट में बि असां वटि हले थी किथे सब्ज़ी तौर ते यूज़ करे थी, माण्हू मानी सां बि खाइजे थी। सही ॾाढी सुठी ॻाल्हि कयो सब्ज़ी त ऐं फ्रूट जो ऐं अहिड़नि शयुनि जो जेके तव्हांजे जिस्म खे मुतदल रखनि, सही उनजे करे उहो बाक़ी हाणे मौसम जे थधि में वरी चवंदा आहिनि त भई गरम फ्रूट्स खाओ, गरम मेवो खाओ जेके पंहिंजो ख़ुश्क मेवो थो थिए, त इन हवाले सां अलाह जो शुक्र आहे असां वरी सही उन तरीक़े सां ई सभु हिरियल आहियूं। बिल्कुलु ऐं असांजा जेके व्यूअर्स आहिनि उहे बि ॾिसनि था हितां ऐं हिन ते अमल करण बि ज़रूरी हूंदो आहे। अच्छा जुनैद मेमण साहिबु तव्हांखे कीअं पियो लॻे सुबह महराण में तमामु बहितरीनु सुबह महराण जे अंगण ते? हा थैंक यू, पहिरियों तव्हांजी जी महिरबानी, तव्हां दावत ॾिनी ऐं तमामु घणी ख़ुशी थी जीअं सही तव्हांखे ॾिसी करे प्रीवियस एक्सपीरियंस हूंदो आहे, जी जी पहिरीं नवा हूंदी आहे, अॼु फस्ट टाइम तव्हां सां गॾु, त तमामु बहितरीनु ऐं तमामु घणो मज़ो ईंदो जॾहिं बि एक्सपीरियंस थींदो आहे, सही सुबुह सवेल सवेल मां उते स्टूडियो ईंदो आहे वरी कचहरी कंदो आहे, त हमेशह तमामु घणो मज़ो ईंदो आहे ऐं बिल्कुलु मौसम बि तमामु सही गरम आहे, असांजी अहिड़ी ॻाल्हि, ऐं पंहिंजो हल्को एहतियात करे मौसम में सही जेतिरो बची सघे। अच्छा एज़ अ क्रिकेटर छा चवंदा असांजी सुबह खे बहितरीनु कीअं बणाइजे? एज़ अ स्पोर्ट्समैन, बल्कि स्पोर्ट्समैन या हर माण्हू लाइ तजवीज़ जी आहे त पंहिंजे पाण खे स्पोर्ट्स जे हवाले थोरो मतिलबु रखे कॉन्टेक्ट में। असांजे घणो हिन मुआशरे में असांजो जो आम मुआशरो में घणो इहो आहे त स्पोर्ट्स खां थोरो माण्हू कट ऑफ थी वञनि या त सफ़ा इन्वॉल्व था थियनि, सही हिन ढंग ते माना हीअ बि गेम रहणी आहे 24 कलाक रांदि रहणी आहे, वरी जीअं ई थोरो प्रोफेशनल थियनि था त बिल्कुलु साइड लाइन थी वञनि, पोइ जंहिंजे करे काफ़ी प्रॉब्लम्स थियनि था। ॾिसो असां घणे क़दुरु जेके ब्लड प्रेशर बीमारियूं आहिनि या ओवर वेट जी बीमारियूं आहिनि, ऐं बाद में डॉक्टर जंहिं महिल सजेस्ट करे थो त पोइ वरी सही स्टार्ट कंदा वॉक वग़ैरह, बिजाए जो हिनजे त पंहिंजे रूटीन में इहा शइ कंटिन्यूसली रखनि, सही पोइ वॉक जी सूरत में हुजे हल्की फुल्की का बि स्पोर्ट्स हुजे त पंहिंजे पाण खे मतलब एहतियात ज़रूरी आहे, असांखे ज़रूरत ई न पए एतिरो वेट गेन ई न कयूं जो वेट लॉस करण जूं असांखे तदबीरूं इख्तियार करणु खपनि। वेट जो इशू बि अलॻि शइ आहे, जी तव्हांजा काफ़ी माण्हू अहिड़ा आहिनि जिन जो वेट घटि आहे, उनजे बावजूद बि बीमारियुनि में छा त तव्हांजी बॉडी खे हूअं ई मूवमेंट खपे, सही तव्हांजी बॉडी में एटलीस्ट अगरि तव्हां रनिंग नथा कयो, स्पोर्ट्स नथा कयो त तव्हांखे 1 कलाक कम से कम तव्हांजी बॉडी खे खपे, या मॉर्निंग टाइम में सही बहितरीनु तरीक़ो आहे त मॉर्निंग टाइम में, न त तव्हां इवनिंग में त लाज़मी हिकिड़ो कलाक सही बॉडी खे ॾियो जंहिंमें तव्हां वर्जिश करियो, वॉक करियो, त इहो त हूअं ई हर इंसान लाइ ज़रूरी आहे। सही ऐं बॉडी बि हिन सां एक्टिव थींदी आहे, ॿियो वरी जेकॾहिं स्ट्रेस आहे त उहो बि रिलीज़ थी वेंदो आहे। एडवांटेजिस तमामु बिल्कुलु तव्हांजी बॉडी में डिहाइड्रेशन सिस्टम आहे, उनखे सही अलावा ब्लड प्रेशर आहे, ओवरवेट आहे, काफ़ी सारा असीं बाद में मेडिसिन प्रिफर कयूं था, सही स्टार्ट में असां इहे शयूं नथा कयूं जेके तमामु घणियूं ज़रूरी तमामु घणो ज़रूरी आहे, अणगणिया फ़ाइदा आहिनि हिन जा। वेस्ट में शइ ॾिसंदो न, जी वेस्ट जी में इहा शइ रूटीन में आहे, बिल्कुलु तव्हांखे मॉर्निंग में या इवनिंग में तव्हांखे लाज़मी कुझु सही न कुझु पंहिंजी बॉडी जे लाइ, पंहिंजे लाइ एक्सरसाइज लाइ कुझु ज़रूरु करिणो आहे, पर बिल्कुलु असांजी इहा शइ हालांकि असांजे वधीक ज़रूरी आहे, पर असांजे फूड जे खाऊं था सही असांजे मुआशरे में जेके तेल आहिनि या जेके ऑयल वग़ैरह शयूं आहिनि उहे अहिड़ियूं ख़तरनाक आहिनि जो पाण खे वधीक ज़रूरत आहे, सही पर असां हुनजे बावजूदि असां हिकु साइड थी वञूं, न एक्सरसाइज न रनिंग न वॉक सही ऐं फूड जेको आहे उहो ग़लति आहे, पोइ हुन में पोइ तव्हांखे ख़बर बीमारियूं बि थियनि थियूं। बिल्कुलु ऐं हिन सां गॾोगॾु मौसीक़ी बि ज़रूरी आहे छो जो रूह जी ग़िज़ा हूंदी आहे। अच्छा पठाई फ़क़ीर साहब हाणे छा ॿुधाईंदा असांजे व्यूअर्स खे, कहिड़ो साज़ ॿुधाईंदा? साज़ साईं हिनजो नालो आहे कमाच, कमाच पुराणे वक़्त जो साज़ आहे, जी तान हुसैन पैदा हिन साज़ खे कयो आहे, वाह तान हुसैन ॾाढी जॻह हो जी जी उन खां पोइ असीं ॿिया उनजा रिश्तेदार वॼायूं था, सही मूंखे 50 साल थिया आहिनि हिन साज़ वॼाईंदे खे, वाह मुंहिंजो बाबू बि वॼाईंदो ॾाढो असांजी ख़ानदानी बहितरीनु कमाच बहितरीनु सां आहे, सही असांजो ॻोठु आहे थरमा, जी जी छाछरो तालको छाछरो जी, मिठी थरपारकर, सही ॻोठ जो नालो आहे राजोड़ो, सही अछल ॻोठ जो नालो आहे गढड़ो, हेॾां वाढर ते आहे, जी जी हुनजे करे ई वॼायूं था साज़ असांजो
पुराणो साज़ आहे हीउ साज़ रहियो ई कोन आहे किथे वॼाइण वारो रहियो आहे न की हीउ साज़ रहियो आहे। अच्छा ही थर में जेको आहे ज़ाहिर अञा ताईं इहो आहे साज़नि जो ऐं घणो इन शइ खे खणी पिया हलनि, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। पर हाणे असांजे व्यूअर्स खे छा ॿुधाईंदा? हाणे अव्हांखे आउं ॿुधायां थो असांजे पुराणे वक़्त जी अम्मा भागी अव्हां ॿुधी हूंदी। जी जी थर जी कोयल, थर जी कोयल। माई भागी जो खड़ी नीम के नीचे बालम हेखली सही जातोड़ा बटाड़ू छानी मानी देखली इहो वाह ॿुधाईंदासीं। वाह पोइ वरी ॿियो आहे मारवाड़ी हिंदी अल्फाज़ जी मां माई भागी जो सही। उहो बि अच्छा तव्हांखे पठई ॿुधाईंदासीं। फ़कीर माज़रत सां असां हिते ब्रेक वठंदासीं, ब्रेक खां पोइ ईंदासीं वरी ताईं कंटिन्यू कंदासीं। नाज़रीन टाइम थियो आहे कमर्शियल ब्रेक जो, ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं। केॾांहुं न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स। नाज़रीन असां सां गॾु पठाई फ़कीर आहिनि ऐं उन्हनि खां साज़ ॿुधंदासीं। जी पठाई फ़कीर छा ॿुधाईंदा? माई भागी जो जी जी हा खड़ी नीम के नीचे बालम हेखली वाह जातोड़ा बटाड़ो माना छानी मानी वाह, बिस्मिल्लाह कयो। तमामु बहितरीन, ॾाढो सुठो साज़। पठाई फ़कीर सां गॾु ईदल फ़कीर बि आहिनि, वरी इम्तियाज़ अली बि आहिनि। ॾाढो सुठो, ॾाढो माना परफॉर्मेंस जेका आहे तमामु बहितरीन आहे। त साज़नि खां बग़ैर ज़ाहिर आहे जेको आहे न छा खणी चइजे त असांजी दुनिया में हिकिड़ो रंग भरींदी आहे। साज़ जो वॾो
रोल हूंदो आहे। अच्छा, हाणे जुनैद मेमण असां सां गॾु क्रिकेटर बि आहिनि ऐं दुबई में क्रिकेट बि थिए पई, त उन जे हवाले सां छा चवंदा? हा बिल्कुलु, PSL अॼु आहे, जी जी, अबू ज़ैबी में। मार्च में जेको सही, इतां ई असां माज़र सां कंटिन्यू कंदासीं। असां सां गॾु लाइव कॉलर मौजूदु आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। केरु अदा किथां खां? ऐं जनम थे पोइ गला कलाक लॻो फिल्म में बदीन मिलेगा। भली कार चवंदासीं प्रोग्राम सुबह महिराण में हाँ छा चवणु चाहींदा? प्रोग्राम सुबह की टीम के खबर सलाम जो बुराए प्रोग्राम सुबह ॾाढो पसंदि आयो। सही, थैंक यू। हा, इहो धुन पियो ॿुधाए असांखे ॾाढो पसंदि जो फनकार हू पसंदि हूंदो आहे। इहो असां फरमाइशी आहे को बारे भले ॿुधाए सुठो। जी जी, ठीकु आहे, महिरबानी। थैंक यू अदा, कॉल कई प्रोग्राम में शामिल थिया। जी जुनैद महिरबानी। साहब, ॻाल्हि पई हले त अबू ज़ैबी में अॼु खां हाँ PSL स्टार्ट आहे। बिल्कुलु, PSL पाकिस्तान में त ज़ोरो शोर सां हलियो पिए। जी जी, त तमामु बहितरीनु एडिशन हो, 6 एडिशन हो PSL जो सही। ऐं बहितरीनु मैचिस हलिया पिए। पर जेको कोविड जो इशू थियो, जंहिंजे करे 1-2 केसिस थिया, उन खां पोइ जेको मुनासिबु लॻो PCB उन टाइम ते इहो त पोस्टपोन कजे। जी जी, त पोस्टपोन थियण खां पोइ काफ़ी सारा शाइक़ीन मायूस थी विया हुआ। वरी नई वेट में सभु हुया त इनशाला रिस्टार्ट थींदो। बहरहाल PCB खे क्रेडिट वञे थो, तमामु घणी महिनत करे ऐं जेको एॾियो एफर्ट्स करे उनखे रिस्टार्ट कयो। काफ़ी सारियूं मुश्किलात पेश आयूं ऐं काफ़ी सारा चैलेंजिस बि हुया रिस्टार्ट करण में। छो त हिकिड़ो त काफ़ी सारा प्लेयर बिज़ी हुया, वरी हुन जॻह ते न्यू प्लेयर्स काफ़ी जॉइन कयो ऐं कुझु न खे कंटिन्यू न करे सघिया। उन खां अलावा काफ़ी सारा इशूज़ हुआ, क्वारंटाइन जा इशू हुआ, कोविड जा इशू हुआ, वीज़ा जा इशू हुआ। बहरहाल जीअं तीअं करे सॼो मैनेज करे फाइनली मतिलबु अॼु खां स्टार्ट थींदो अबू ज़ैबी में। ऐं जेको पहिरियों मैच आहे इस्लामाबाद यूनाइटेड ऐं लाहौर कलंदर जो। ऐं तमामु ऐं मज़े वारी ॻाल्हि त टूर्नामेंट जॾहिं ब्रेक लॻी त टूर्नामेंट हिकिड़ो क्रूशल अची चुको हो पंहिंजो हुन स्टेप में। त हाणे जेका टीम का खटी ईंदी हाराईंदी त पोज़ीशन्स टाइट थी वियूं, त टीमूं कुझु निकिरंदियूं कुझु अंदरि ईंदियूं। त हींअर मतिलबु टूर्नामेंट हिकिड़े हिसाब सां कंटिन्यू थींदो, पर टूर्नामेंट कंटिन्यू थियण सां ई मतिलबु तमामु सनसनी खेज़ मुक़ाबला थींदा। छो त अॼु खां ई पॉइंट्स टेबल वरी हेठि मथे थियणु शुरू थींदो। त काफ़ी सारा इंपॉर्टेंट मैचिस आहिनि। त हींअर स्टार्ट थींदी मतिलबु बहितरीनु मैचिस थींदा। त बिल्कुलु सभु शाइक़ीन वेट में इनशाला अॼु पहिरियों मैच थींदो। क्रिकेट जो शौक़ु जेसिताईं पाकिस्तान जो तालुक़ु आहे त नौजवान जी ॻाल्हि कोन्हे। पाकिस्तान में हर नंढो वॾो हर तबिके सां तालुक़ु आहे। हा बिल्कुलु, नौजवान त प्ले करे थो त उन करे। पर अगरि ॾिसण जो तव्हांखे शाइक़ीन ॾिसंदा त PSL जा या पाकिस्तान जी टीम जेके फैन फॉलोइंग आहे उहा हर एज में आहे। जेंडर जो बि डिफरेंस न आहे ऐं एज जो बि डिफरेंस न आहे। हर को इंजॉय करे थो, ख़ासि तौर ते हिकिड़ी PSL, ॿियो पाकिस्तान जेके इंटरनेशनल मैचिस आहिनि ऐं ख़ासि तौर ते पाकिस्तान इंडिया जा मैचिस। त इहे जेके अहिड़ा मैचिस आहिनि जेके पाकिस्तान में बिला तफ़रीक़ हर माण्हू इंजॉय करे थो। त यकीनन अॼु ॾिसंदा त अॼु वरी जीअं राति जो 9 बजे खां स्टार्ट थींदो त सभु वरी शाइक़ीन वरी अची वेंदा। PSL जो वरी रौनकूं बहाल थी वेंदियूं। बिल्कुलु, ऐं सभिनी खे गुड लक कयूं था, जेके टीम्स आहिनि, जेके प्लेयर्स आहिनि, जेके फ्रेंचाइज़ आहिनि, सभिनी खे गुड लक ऐं उमेदु कयूं था त बहितरीनु अंदाज़ सां टूर्नामेंट जो इख़्तिताम थींदो इनशाला। अच्छा, रोहिल साहब असां सां गॾु आहिनि। हाणे रोहिल साहब, हींअर ॾिसो घणियूं एप्लीकेशन्स अचनि पियूं ऐं वरी उन्हनि में के खणी चइजनि हार्मफुल बि आहिनि, के वरी खणी चइजनि त अहिड़ियूं एप्लीकेशन्स आहिनि जेके यूज़फुल बि आहिनि। पर हाणे डिपेंड करे थो त यूज़र ते, त यूज़र यूज़ कीअं थो करे। त छा था सम्झो हिननि एप्लीकेशन मुताबिक़ ऐं इन्हनि खे यूज़ कजे, इन्हनि में पंहिंजे पाण खे रंगजे या हिननि खां पासो कजे, हिननि खां अवॉइड कजे, रुगो स्टडीज़ ते ध्यानु ॾिजे? अॻे बि ॾिसो कंप्यूटर त शुरू खां वठी असां वटि ॿार खे क्लास 1 खां वठी हुनजी नो हाउ ॾियनि था। सही, एक्चुअली छा आहे त अॻे हुयो कंप्यूटर जो इस्तेमालु ईअं जीअं सब्जेक्ट तौरु, जी जी, या हिकिड़ो तालीम जी हिकिड़ो सब्जेक्ट आहे, या हुन में थोरो अॻिते वधण लाइ तव्हां MS वर्ड वग़ैरह सिखी छॾियो या एक्सेल ते कमु कयो या तव्हां का एप्लीकेशन सिखो। पर हींअर जेको हाणे तव्हां ॾिसो हिन में दौर में जेको कोविड जो दौर थो हले, हिन में माना हिकिड़ो कंप्यूटर या इंटरनेट तव्हां वटि ईअं अची वई आहे जी वाइटल उनजो रोल आहे। जी जी, अॻे जी इदारो टीचर खां सवाइ कुझु कोन, बिल्कुलु। हाणे प्राइमरी जो ॿार जो गुज़ारो बि उन खां बग़ैर न आहे। स्टूडेंट हाणे जेको आहे कंप्यूटर जी नॉलेज या कंप्यूटर खां सवाइ कुझु कोन्हे। सही, रीज़न बिहाइंड त असल प्रॉब्लम इहो थो थिए त फिजिकल क्लासेस हींअर तव्हां ॾिसो त वैक्सीनेशन बि शुरू थी चुकी आहे, वैक्सीनेशन बि थिए थी,
पर इन जा रिज़ल्ट्स असल में जॾहिं वैक्सीन खे 8-10 साल गुज़री वेंदा आहिनि उन खां पोइ तव्हां कंहिं बि शइ जी एफिकेसी जेके इफेक्टिवनेस था चवनि उहो तव्हां नोट करे सघो था या उनजी एफिशिएंसी। हींअर सॼो मामिलो जेको आहे सो हींअर धुपल में पियो हले, भई लॻाए छॾियो त लॻाए छॾियो, छो जो हुकुमराननि जो हुकुम आहे ऐं असांजी ईमान जो हिसो आहे इहो जीअं तव्हांखे हुकुमरान चवनि तीअं कयो, त असां उन हवाले सां हलूं था ऐं माण्हू उन शइ खे नेगेटिव था वठनि। ॿारनि जो जेसिताईं तालुक आहे त ॿारनि में जेको कंप्यूटर जो अॻे जेको शौक़ु हो सो सब्जेक्ट जी हद ताईं हो या टाइम ॾियण जी हद ताईं हो। असां पेरेंट्स चवंदा हुआसीं भई मोबाइल खां परे रहो, कंप्यूटर खां परे रहो, इंटरनेट बंदि था करे छॾियो। हींअर उहा ई शइ जेका आहे असांजी स्टडीज़ में शामिल थी वई आहे। माना ईअं जीअं असां सां मानी शामिल थी वई आहे तीअं इंटरनेट असांजे घर में लाज़मी आहे। न त पैकेजिस वठो, न त नवां गैजेट्स वठो, उन में वरी ईअं आहे त नओं आहे या पुराणो कंप्यूटर आहे त पुराणे कंप्यूटर में या पुराणे मोबाइल में तव्हां वधीक एप्लीकेशन था करे सघो। हिकिड़ी एप्लीकेशन जेका आहे हैवी आहे इन हवाले सां, उनजा नोट्स बि डाउनलोड थींदा, उनजी मेमोरी बि हुजे, उनजी स्पीड बि हुजे, उहा जेका आहे असां कॉपअप बि करे सघे, तव्हांखे हिकदमि अच्छा आवाज़ बि अचे ऐं ॻाल्हाए बि सघिजे, तस्वीर बि अचे। त हिकिड़ो ज़मानो बिल्कुलु नए तरीक़े सां फिरी वियो आहे। स्टूडेंट्स खे बि इहो ई सोचणु खपे। अॻे जेके ॿार चवंदा हुआ त ट्यूशन सेंटर ते वञी पढ़ंदासीं, हाणे सम्झ में थी अचे, हाणे हुननि खे ऑनलाइन वारो सिस्टम थी वियो आहे ऐं इन में उनजा जेकॾहिं प्राइमरी जो स्टूडेंट आहे उनजा पेरेंट्स बि सीट जी गॾु वियनि था। हीअ सिर्फ़ु वॉस टॉपिक आहे, इन ते असां जेको नेक्स्ट सेगमेंट में ॻाल्हायूं था, पर ब्रेक वठंदासीं, पोइ ताईं कंटिन्यू कंदासीं। नाज़रीन, टाइम थियो आहे कमर्शियल ब्रेक जो। ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं। केॾांहुं न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स। असां सां गॾु पठाई फ़कीर गॾु आहिनि ऐं जेको आहे न कमाज नवाज़ आहिनि। हाणे छा ॿुधाईंदा पठाई फ़कीर असांजा? फौजिया माई कोन गाई आहे। जी जी फौजिया सोमरी। जी जी फौजिया सुमरो। हुन जो आहे असीं गीत चवंदा आहियूं, तव्हां अलाए छा चवंदा आहियो। जी 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 त हू बालम जीअं रमझम बूंदा पड़े सामण सुको जान, ये रुतरी नहीं आयो बालम जी रो रो आए है बिल्कुल। जी जी ॿुधायो ॿुधायो। हुन मां तव्हांखे ॿुधाइण लाइ कोई बि आहे। जी जी ॿुधायो।
मूंखे इहो हूंदो आहे त ट्रेडिशन खे सकाफ़त खे ज़िंदा रखण। नाज़रीन हाणे टाइम थियो आहे कमर्शियल ब्रेक जो। ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं। टेढ़ा न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स। नाज़रीन असां सां गॾु कॉलर मौजूद आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु किथां खां अदा? अभी मुमताज पियो ॻाल्हायां बावलपुर खां। अदा भलीकार चवंदासीं प्रोग्राम सुबह महिराणा में। सभ खां पहिरीं ॿुधायो त हुते मौसम कीअं आहे? मौसम हवा आहे, शुक्र अल्लाह जो, गर्मी बि आहे, बस नॉर्मल हालात आहिनि। अच्छा, प्रोग्राम सुबह महिराणा कीअं पियो लॻे? बस तमामु बहितर, असांखे ॾाढो पसंदि आयो। सही सही। छा चवणु चाहींदा? हिते असांखे सिंधी चैनल तमामु घटि मिलंदा आहिनि। बहरहाल पोइ बि असां सर्च करे सिंधी चैनलनि खे एंजॉय कंदा आहियूं। असांखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे त पंजाब में या मुख़्तलिफ़ इलाइक़नि में असांजे चैनल खे ॾिठो वेंदो आहे ऐं अव्हां जी शमूलियत अञा असांजे प्रोग्राम खे बहितर खां बहितर बनाए थी। असांखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे। कहिड़ा प्रोग्राम पसंदि आहिनि इन महिराण टीवी जा? जी जी बाजी, मां राति बि कॉल कई, ॻाल्हायो राति बि, वरी हींअर मां ॾिठो, मां चयो बाजीअ सां ॻाल्हायां, ज़ोया सां। अदा महिरबानी, अवां कॉल कई। अच्छा, कहिड़ा प्रोग्राम वणनि था? अॼु जी भला ख़ासि का ॻाल्हि हिन प्रोग्राम जी जेका अव्हांखे वणी? बस बाजी तमामु बहितर। असांखे कवाली जेका हीअ हली आहे असांखे तमामु ॾाढी वणी। जी जी। तो मज़ीद तव्हां कोशिशि कयो असां परदेसनि लाइ अहिड़ी कवाली जो माना असांजे पंहिंजे प्यारनि जूं यादूं थोड़ियूं माना। वाह, बिल्कुलु बिल्कुलु। कुर्ब बा अव्हां जा, अव्हांखे ॿुधायूं था। थैंक यू सो मच। अव्हां कॉल कई, इन प्रोग्राम में शामिल थिया। जी रोयल साहब, जीअं त असांजी ॻाल्हि ॿोल पए थी मुख़्तलिफ़ एप्लीकेशन्स ते, पोइ हुन में MS ऑफिस अची थी वञे ऐं ॿिया अहिड़ियूं एप्लीकेशन्स आहिनि जेके हाणे हींअर त ज़ाहिर आहे जेको करोना जी जेको पेंडेमिक आहे इन में बि काफ़ी ऑनलाइन क्लासिस हलनि पिया। पोइ उहो प्राइमरी जा ॿार हुजनि या स्कूल कॉलेज या खणी पोइ यूनिवर्सिटी जा हुजनि या खणी पोइ जॉब जूं के मीटिंग हुजनि या के वेबिनार्स वग़ैरह हुजनि, त हुननि में ई काफ़ी एप्लीकेशन्स यूज़फुल आहिनि। हींअर त तमामु मां तव्हांखे ॿुधायां थो न त हाणे तव्हांखे फिज़िकल किथे न को मीटिंग में वञण जी ज़रूरत आहे, न क्लासरूम में वञण जी ज़रूरत आहे, न टीचर्स खे इहो जेको आहे सो परेशानी आहे त असांखे पहुची क्लास वठणी आहे या यूनिवर्सिटी खुलियल आहे या बंदि आहे। हाणे तव्हां आराम सां टाइम जे हिसाब सां 8 खां 10 ताईं क्लास आहे, तव्हां आराम सां घर वेही 8 वॻे पूरे ऑनलाइन थियो। अच्छा, उन में वरी मुख़्तलिफ़ जेके तव्हांजा सर्विस प्रोवाइडर्स आहिनि उन्हनि एतिरियूं फैसिलिटीज़ ॾेई छॾियूं आहिनि। अॻे असां वटि सिर्फ़ु मीडियम हूंदो हो मीटिंग जो, माना तव्हां जेका ऑनलाइन मीटिंग करे सघंदा हो, व्हाट्सएप हुयो या तव्हांजा मैसेंजर हो, पर हाणे हुन गूगल तमामु घणियूं एप्लीकेशन्स ॾेई छॾियूं आहिनि ऐं उहे एतिरे हद ताईं आहिनि त तव्हांजो जेको अटेंडेंस आहे या लेक्चर जो टॉपिक आहे या लेक्चर जो टाइम आहे सॼो कैलकुलेट थो थिए ऐं हू वरी ॿुधाइनि बि था उन टाइम ते त भई हाणे तव्हांजो लेक्चर हेतिरा मिंट रहिजी विया आहिनि या टीचर जे लाइ उहा इंफॉर्मेशन थी अचे। माना हिकिड़ो तमामु सुठो हिकिड़ो इंटरेक्शन थी वियो आहे ऑनलाइन। वरी अॻे बि असां वटि हूंदा सॉफ्ट बोर्ड्स वग़ैरह त अची चुका हुआ जंहिंमें तव्हां लिखंदा वञो ऐं तव्हांखे स्क्रीन ते नज़र ईंदो रहंदो। असांजे छाकाणि त टीचर्स हैदराबाद या इवन पाकिस्तान में असां वटि अहिड़ी का अॻे नॉलेज हूंदी कोन हुई त भई घरां वेही बि तव्हां बिल्कुलु इंटरेक्टिव क्लास वठी सघो था। हमेशह हर को चवंदो ॿार जंहिंखे नाहे पढ़णो उहो हाणे बि कोन थो पढ़े, जंहिंखे नाहे पढ़णो उहो अॻे बि कोन पढ़ंदो। हाणे उहो हाणे पोइ बहाना इहे हूंदा आहिनि त मोबाइल न पियो हले, इंटरनेट न पई हले। एक्चुअली ॿार उहो सुतो थो पियो हुजे, घर में हुननि खे आराम जी आदत पइजी वई आहे ऐं हे माहौल बि अहिड़ो आहे जो असां एज़ अ पेरेंट या एज़ अ टीचर हुनखे चई बि नथा सघूं त भई निकिरी तव्हां वञो या पढ़ी अचो या करे अचो, पर ज़ाहिर आहे त उहो पेरेंट्स जी जेका ज़िम्मेदारी हूंदी आहे हिदायत करणु उहा त कंदा था रहूं, टीचर जे बि इहो हूंदो आहे, ॿारनि खे बि चवंदा था रहूं। हाणे स्टूडेंट्स उनखे केतिरो थो कैच करे, आराम पसंदी वधी वई आहे, ज़ाहिर आहे सुकून केतिरो करे माण्हू। पेरेंट्स में बि इहा अची वई आहे त भई ॿाहिरि वेंदा त ख़ुदा न ख़ास्ता बीमारी लॻे, उन खां सुता पिया हुजो, सुम्हण खां पोइ ॿियो को कमु कोन्हे, भई कंप्यूटर वेठा हलायो। इहे जेके मसइला आहिनि त उन में पढ़ाई घटि थी वई आहे ऐं असांजो एंटरटेनमेंट वधी वई आहे। हाणे एंटरटेनमेंट जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं। हुन में बि काफ़ी एप्लीकेशन जेको आहिनि अची वियूं आहिनि ऐं जेके नौजवान आहिनि घणी हुनजी पैरवी कनि पिया। पर असां सां गॾु जुनैद मेमन बि गॾु आहिनि, क्रिकेटर आहिनि, स्पोर्ट्समैन आहिनि। त स्पोर्ट्स जे हवाले सां ॻाल्हियूं थियनि पियूं त अबू ज़ेबी में अॼु जेको PSL स्टार्ट थियण वारो आहे, त छा था सम्झो मुक़ाबिलो कीअं रहंदो, अव्हां जा अंदाज़ा कीअं आहिनि त उन्हनि जी कोशिश छा आहे ऐं केरु खटंदो केरु हाराईंदो? जेको ॾिठो जेको PSL थी चुको आहे उस ताईं पोज़ीशन ते आहे त
कराची हेसि ताईं पॉइंट्स टेबल टॉप ते आहे जी जी ऐं कोयटा ग्लेडिएटर बॉटम में आहे, बाक़ी टीमूं विच में आहिनि। तक़रीबन 4 टीम्स जी पॉइंटूं जेके आहिनि इक्वल आहिनि, 6 पॉइंटूं आहिनि। जी, जी। त अॼु जी जेका मैच जेका टीम विन कंदी उहा टॉप ते हली वेंदी। लेकिन हिकिड़ो जेको रिदम ठहियल हो त उन ते प्रिडिक्ट करणु सवलो हो, छो टूर्नामेंट कंटिन्यू हलियो पिए, प्लेयर्स कहिड़ा फॉर्म में आहिनि, कहिड़ा आउट ऑफ फॉर्म आहिनि, त उहो अंदाज़ो हो। हाणे जंहिंमहिल रीस्टार्ट थींदो, छो 2-2.5 महीने जो गैप थियो आहे, जी, जी। त जंहिंमहिल रीस्टार्ट थींदो त वरी को नई सही हिकिड़ो माहौल ठहंदो, ख़बर पवंदी त हाणे कहिड़ा प्लेयर परफॉर्म, छो त क्रिकेट कहिड़ी शइ आहे जो तव्हां हफ़्तो पहिरीं 2 हफ़्ता पोइ बाद में इन फॉर्म आउट ऑफ फॉर्म इहो हलंदो रहंदो आहे। त हिकिड़ो हाणे जेको नओं जेको माहौल जुड़ंदो उन में नई सही ख़बर पवंदी त कहिड़ी टीम वधीक रिदम में आहे। मे बी जिन टीमुनि लास्ट टाइम बहितर परफॉर्म बि कयो, हाणे उहो परफॉर्म अहिड़ो न करे सघनि, जेके बैट्समैन टॉप स्कोर हाणे बॉटम में हलिया वञनि, ॿिया मथे अची वञनि, या जेके टॉप विकेट टेकर उहे हाणे ॿिया उन्हनि खे रिप्लेस कनि। त हिकिड़ो हाणे काफ़ी चेंज थोरो माहौल, छो त काफ़ी वॾो गैप थियो आहे टूर्नामेंट में, त ॾिसिजे वरी टूर्नामेंट स्टार्ट थींदो त इन्हनि ॻाल्हियुनि ते वधीक प्रेडिक्ट वरी माण्हू 2-2 मैचनि खां पोइ कंदो त आहे कहिड़ी टीम जी कहिड़ी पोजीशन आहे। बहरहाल जेके कुझु प्लेयर आया आहिनि, जेके नवां जेके जॉइन कंदा, उन्हनि सां टीम में वॾो इफेक्ट पवंदो, फ़र्क़ु पवंदो, त इहो वरी जो मैच स्टार्ट थींदो वधीक हुन ते पोइ माण्हू ॻाल्हाए सघे थो। अच्छा भला हीअ जीअं अवां ॻाल्हि कई त ज़ाहिर आहे काफ़ी गैप अची वेंदो आहे, त कंसिस्टेंसी जेका आहे उनखे जारी रखण लाइ, उहो उअं ई रहण लाइ कहिड़ियूं जेके आहिनि एक्टिविटीज़ ज़रूरी आहिनि जंहिंजे करे हू पंहिंजे पाण खे मीन्स के उहा रिविजन हलंदी रहे, त जीअं इहो गैप जेको चओ पिया त काफ़ी विच में जेको अची वियो आहे, हिननि प्ले कोन कई आहे, त हुन में इहो गैप न अचणु खपे। प्रोफेशनल प्लेयरनि जो त गैप ईंदो ई न आहे, छा त हुननि जो हिकिड़ो जीअं असांजी हिकिड़ी जॉब हूंदी आहे, त हुननि जी जस्ट लाइक जॉब आहे, त हुननि जो जेके हा त हुननि जो जेको हुननि जी प्रैक्टिस आहे, जेको हुननि जेको ट्रेनिंग आहे, उहा त हलंदी रहंदी आहे। इवन क्वारंटाइन में बि हुननि पंहिंजी वीडियोज़ शेयर कयूं, जेके बि आहे त जेके होटल जे रूम में बि पंहिंजी रनिंग थी, जंपिंग थी, ट्रेडमिल, तव्हांखे ख़बर आहे सहूलियतूं ट्रेडमिल जूं थियूं, या एक्सरसाइज इक्विपमेंट तव्हांखे रूम में प्रोवाइड थी वेंदा आहिनि। जंहिंमहिल तव्हां सुठियुनि होटल्स में रहो था, तव्हांखे स्विमिंग पूल इन टाइप जी हर शइ तव्हांखे मिली थी वञे। उनजे बावजूदि जंहिंमहिल रूम में क्वारंटाइन में आहे त हुन में बि हुननि पंहिंजी वीडियोज़ शेयर कयूं, पंहिंजी एक्सरसाइज कंदा रहिया आहिनि। बहरहाल तव्हां केॾी प्रैक्टिस कंदा रहो या केॾी बि तव्हां एक्सरसाइज करियो, पर जेको टूर्नामेंट या जेको मैच जो रिदम हूंदो आहे न, उहो पंहिंजे टाइम सां ई हूंदो आहे। तव्हां भले इन सां को फ़र्क़ु नथो पए, तव्हां 3 महीना कंटिन्यूसली नेट कयो, पर हिकिड़ो प्लेयर जेको 2-3 महीना अॻु में फॉर्म में हो, हर मैच में 150 करे पियो वञो, इन फॉर्म हो, हाणे अगरि उहो आउट ऑफ फॉर्म आहे त भले कहिड़ी प्रैक्टिस करे त हुनखे मुश्किलात थिए थी। त हिकिड़ो क्रिकेट जो जेको इन फॉर्म ऐं आउट ऑफ फॉर्म जेको हूंदो आहे न प्लेयर, उहो हिकिड़ो अलॻि शइ हूंदी आहे। बहरहाल प्लेयर जी सभु प्रोफेशनल आहिनि, सभु प्रैक्टिसमैन, सभु फिट आहिनि, ऐं ईअं त थी नथो सघे त हिन जी प्रॉपर ट्रेनिंग थी आहे, जेके बि हिननि जो नेट सेशन हलिया आहिनि सभिनी जा। हा बिल्कुलु, मतिलबु इन लिहाज़ खां त को डाउट कोन्हे, बिल्कुलु फिट सभु आहिनि ऐं पर प्रैक्टिस सभिनी खे। हाणे ॾिजे त टूर्नामेंट में हाणे अॻियां परफॉर्म केरु थो करे, इहा शइ मेन आहे। अच्छा, हाणे हींअर वरी जेका नई न्यूज़ आई आहे त गिद्दू नाका आई थिंक, अच्छा गिद्दू नाका में हिकिड़ी वरी ट्रेन जो मसइलो थियो आहे, सही बोगी किरी पई आहे, त हाणे इहा अफ़सोसनाक जेका न्यूज़ बि आहे। हाणे गिद्दू नाका ते जेका हिकिड़ी ॿी ट्रेन आहे जेका गिद्दू चौक ते हिकिड़ी ॿी ट्रेन आहे जेका पटड़ियुनि तां लही वई आहे, त हिकु ॿियो हादसो जेको अॼु पेश आयो आहे, अफ़सोसनाक न्यूज़ आहे। जी जी, हैदराबाद में ई, त अफ़सोसनाक न्यूज़ आहे। त असांखे जेको आहे न, जेके उन में मुतासिर थिया आहिनि, असां उन्हनि सां ॾुख में बराबरि जा शरीक आहियूं। असां सां गॾु रॉयल साहब मौजूदु आहिनि, छा चवणु चाहींदा रॉयल साहब हिननि ते? बसि अल्लाह साईं जा जेके आहिनि से अज़ाब आहिनि मुस्तक़िल असांजे मुआशिरे ते, असांजी क़ौम ते, अल्लाह साईं पनाह ॾे। कल्ह त हिकिड़ो जेको आहे सो पोयनि 2 ॾींहंनि पहिरीं जेको थियो प्रॉब्लम, अञा उन मां ई अञा असां कोन निकिता आहियूं शॉप मां। असल में ही सॼो सिस्टम जेको रेलवे जो अथनि, सॼी पटड़ियूं सभु शयूं इहे थी वियूं पुराणी, सॼो निज़ाम अंदरि काठ पवंदो आहे, पथर पवंदा आहिनि, ज़मीन में मिटी हूंदी आहे, जीअं हर शइ खे डिके आहे, तीअं हिननि खे बि 50-100 साल थी विया आहिनि, उन्हनि जी कोई रिवाइवल कोन थो थिए, त उहे प्रॉब्लम्स इन करे बि अचनि था। ॿियो अल्लाह साईं रहम करे, हे मुस्तक़िल वबा जी सूरत में, एक्सीडेंट जी सूरत में, बीमारियुनि जी सूरत में, अल्लाह पनाह ॾे। हाणे इहे प्रॉब्लम्स ॾाढा ॾुखिया आहिनि, जिन जा घरनि मां माण्हू था हलिया वञनि, के नागानी आफ़त में, माना हिकिड़ो माण्हू वञे थो। हाणे जेका जेको पोयों वाक़ियो थियो आहे हिन में ट्रेन जो, उन में ॾेखारियूं त को छोकिरो हितां ई हैदराबाद खां निकितो वञे पियो लाहौर, त उहो को मंगणी वंगणी करे वञे पियो, त उहो छोकिरा ॻाईंदा पिया वञनि, लास्ट वीडियो बि शेयर थी आहे।
हाणे ॾिसो, ई नागानी आहे, हिन खां हुस्सलाम सल्लम पनाह घुरी आहे, नागानी मौत खां माना अचानक मौत जेका ख़बर ई न आहे। ख़बर ई अच्छा, न उहो छोकिरो जेको मङणी थी वञे पियो उहो गुज़ारे वियो, दोस्त हुनजा ज़ख़्मी आहिनि। उन जीअं दोस्तनि में वीडियो ठाहींदा आहिनि त उहे गाना था ॻाइनि वेठा, खेलनि था वेठा, थोरी देरि पहिरीं वारो। त इहे शयूं उन्हनि इहो सोचियो ई न हो त ॾिसो अचानक सां न, ईअं सॼी मौत अची वेंदो फैमिली, कुझु सॼी देरि खां पोइ। फैमिली वञण वारो हलियो थो वञे, पोयनि लाइ त तमामु घणा ऐं जेके पोयां जेका फैमिली डिस्टर्ब ॾाढो थींदी ॾुखियो आहे थो थिए। त हर फर्द जी जेका ॾाढो ज़िंदगी आहे ॾुखियो हुन में हिकिड़ो मामलो वॾो चेंज ईंदो आहे। हाणे असां हलंदासीं ब्रेक तरफ़, ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं। केॾांहुं न वञो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स। असां सां पठाई फ़क़ीर मौजूदु आहिनि, मुख़्तलिफ़ साज़ वॼाइण ॼाणनि था, पर हीउ जेको कमाच आहे ऐं कमाल सां वॼाइनि पिया, ॾाढियूं सुठियूं धुनूं आहिनि। अच्छा भला कमाच साहिबु, जीअं तव्हां चयो हिन में घटिताई थींदी पई वञे, हिन खे घणो हाणे नथो वॼायो वञे, हिन जा कारण कहिड़ा आहिनि, सबब कहिड़ा आहिनि? जी पठाई फ़क़ीर साहिबु, अवां साईं जी जी, इन जा कारण कहिड़ा आहिनि? हीअ छो घटिजंदो थो वञे, हिनखे छो नथा हाणे वॼाइनि ओतिरो? हाणे ॾुखियो साज़ आहे, जी जी, हर कंहिं जे दिमाग़ मां कोन ईंदो अच्छा, आहे। हुनजे करे सही सही, तंद आहे न, तंद जो बोल कढणु तमामु ॾुखियो आहे। जी जी, हुनजे करे कोन तो ही साज़ जे नकारा वॼाइनि। सही। ऐं पुराणो आहियां। अच्छा भला के अहिड़ा आहिनि अवां जी शागिर्दी में नौजवान जेके सिखंदा हुजनि, उहो वॼाईंदा, सिखिया हासिल कंदा आहिनि? हा। केतिरे अरसे में सिखी ऐं इहो वॼाइण ॼाणनि था? साल 2 साल में सिखी वेंदो। अच्छा, साल 2 साल में? हा, ॾुखियो साज़ आहे, तंद मां आवाज़ कढणु ॾुखियो आहे। हाणे फ़क़ीर साईं भला छा था ॿुधायो? हाणे अव्हांखे ॿुधायां न, उहो सोठ जो सोॾहं जी जी, बैत रसूल जो उहो मूं ॿुधायां अव्हांखे। जी जी, बिल्कुलु ॿुधायो ॿुधायो। कौड़े कीरत आया मुंहिंजा माझी मणिया डार, गड़े पास गायो सहजूं सभु जमार, तुबेरे जी तंद जी हुई पहिरीं राति पचार, आ मथा मंगणा चढ़ी तुर द्वार, तोखे घोट घुरायो खिलवत रहे कंगार। रसूल करीम खे अल्लाह साईं घुरायो मेराज ते, हुन टाइम जो बैत आहे। तोखे घोट घुरायो खिलवत रहे कंगार, अतयात लिल्ला वसलवात अयू नबी वबरकातू परू रोज पचार। पोइ साईं मिलियो संसार मुल्क मोहम्मद जाम जो, जॾहिं मिठो मोहम्मद जायो आई दर मथे दाई, ख़ुदा ख़ासि मोकिलियो मलाइक खे करे सरवर सिपाही। उते चयो बीबी आमीनत खे लख लख वाधाई, पुट तुंहिंजो पाघारो बि सारी ख़ुदा आई। इन जाम चिमण खां दोज़ख दॿाई, नाचू विया नबी करीम जो, हा मुबारक चांदीअ बीठे छेर छमकाई, नाचू विया नबी करीम जो ॾियो वेटर वाधाई। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम करियो कलमे जी वाई उम्मती अरबी जाम जा। ॿारो चल ॿिया घणा, हा ॿारो चल ॿिया घणा, ॿाहिरियां निकिती बानी, दाई दर पटियो ॿाहिरियां निकिती बानी, इहो मुर्सल असांखे ॾियो सांझा सिबानी। मौला लिखी मोहम्मद जे मुंहं ते नबूअत जी निशानी, पर ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जंहिंजो मटन को सानी, आगे कई असानी पैगंबर पैदा थियो। इहो आहे समय, उहो कहिड़ो समो हो, राॼ समो ज़ात जो। त समय छॾिया सम मां तेरहं तिलक वज़ीर, जेको पुछे समकी समका घर टी, 12 वेठा बाज थे अरिड़हं थिया हीर, जंहिंमें चोखा घर 4, संत समो कच्छ चुनो भट्टी जैसर मेर, चौथो टकंदो पठाणी अकबर बाबरा वारा अकबर बसिया उहो, चौथो टकंदो पग बधाई भेर, पंजो खटियो लहणो जी सामी खयो शेर। इन अहनाने होथल परी हुई, इन अहनाने जाया जूणो ई जखरो, जूणो ई जखरो होठी हिंगोरो, पली पाणी पिए दमरियो थे डेरो, जिते दिनो डेरो बागी वेदो महीनो। बेहतरीन, जिता घड़ियो जखरो जिंजो मिट्टी ना है मुल, समय जे सुहाग जी काने पई कल, इहा मिट्टी मुर्सल हुई असल खां एतिरी। समय समा उहो तो साम्हूं हिते लथा, तेल कबाणियूं हथनि मां कड़ियनि ते कठा, वञी नाया नबियनि ते मथा। समा उहो आहे त राह खंगार, हुनजो नालो पहिरीं राह खंगार, पोइ राह ॾियाच सिर ॾेई पोइ ॾियाच थियो आहे, ॾिनो सिर ॾियनि अहिड़ा सूरे जोधा हुआ, अहिड़ा पहलवान हुआ, सोठ हुई ज़ात जी परमार जी। हुनजे पीउ जो नालो हो राजा भोज, अनेरा बादशाह हो, हुनजी मंगुई जी।
ओरा ॾिया समो हो ॾाढो सूर्य हो जी जी वो अनेरा हिंदू हो वो समो मुसलमान हो सही सोच तमामु उनखे अल्लाह साईं रूप एॾो ॾिनो कंहिंजो अंदाज़ो ई कोन्हे जी हेम बरण बालक बटन जीण लक मृग आंख सो सुंदर कम विसराए वाह। जहिड़ो जीव गुण लक वाह और सिया नक सिपली डट बटरी सी बाण ढोला थारी मारू लगे भाड़े हाल उगो आए हाय आए हाय तमाम तमाम खणी बेहतरीन जो जी सोर्ट बेटी राजा भोज की जी तीजो नालो भोज जी सोर्ट बेटी राजा भोज की तारी समुद्र पार लिखियो लिखे सेन तरे पारी रतन कुंभार वाह। मंग अनेरा बादशाह जी जी पणियो राय खंगार उहो समो पणियो वञी खणी वियो वञी ॿार खणी करे वियो ते उहो समो अहिड़ो जोधो जवानो हुनजो राग ई सोर्थ थियो आहे दरवानी दर खोलणो परदेई मंगणो ॾा घुरनि लाख करोड़ ऐं सवाली सिर जो वाह उहो वाह सिर ॾिनो हुन राय मोला जी ॾाढो बहितरीन तुझे अखरनि जे ऐसा हैरान हज़ारे हैरान कया हाय हाय वाह वाह वाह
तमामु बहितरीनु, ॾाढो सुठो, ॾाढी सुठी शाइरी, ॾाढा सुठा बैत, फ़क़ीर साईं अवाज़ ऐं वरी साज़न जी कहिड़ी ॻाल्हि कजे। नाज़रीन, टाइम थियो आहे कमर्शियल ब्रेक जो। ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं, केॾा न वञो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स। अच्छा, रोहेल अहमद शेख साहब असां सां मौजूदु आहिनि। ॻाल्हियूं पई थियूं एप्लीकेशन ते, त ज़ाहिर जेके यूज़फुल एप्लीकेशन्स आहिनि, हाणे एंटरटेनमेंट जूं एप्लीकेशन्स काफ़ी अची वियूं आहिनि ऐं जेको नई टही आहे उनखे काफ़ी हिन में एक्टिव बि ॾिसूं पिया। छा था सम्झो, हिन में को फ़ाइदो, को नुक़सानु, या इन्हनि सभिनी एप्लीकेशन्स खे यूज़ करणु खपे या न खपे? फ़ाइदो त सभु शइ में आहे, जेका बि शइ नई आहे। जी, माना तव्हां ॾिसो त सफ़र बि इन करे चवंदा आहिनि त वसीला ज़फ़र आहे, त तव्हांखे जेके रस्ता रोड पेच तरह ॾिठल न आहिनि उन्हनि ते तव्हां वञो था, तकलीफ़ूं, बुख, उञ, त हे जेके शुरू खां वठी जेके एंटरटेनमेंट जूं शयूं हुयूं या गेम्स जे हवाले सां शयूं हुयूं ॿारनि लाइ, उन में तव्हांजी जेका ॿार जी IQ आहे उहा त तेज़ थिए थी। नंढड़ा हूंदा हुआसीं असां त कैरम बोर्ड खेॾंदा हुआसीं, लूडो खेॾंदा हुआसीं, बैडमिंटन हुई, टेबल टेनिस हुई, उन में बॉल अचे थो, उनखे हिट करिणो आहे, या लूडो में तव्हांखे कैलकुलेशन्स करणियूं आहिनि, या तव्हां चेस में जेके आहिनि तव्हांखे दिमाग़ लॻाइणो आहे, स्क्रैबल में तव्हांजी मेमोरी सुठी हुजे, इंग्लिश सुठी हुजे, वोकेबुलरी सुठी हुजे। त हाणे वरी इहे कंप्यूटर ते जेके गेम्स थी अचनि उहे टाइम बाउंड हूंदियूं आहिनि, माना तव्हांखे हिकिड़े मिंट में हितां खां वठी उन फलाणे स्टेज ताईं पहुचणो न त फिनिश। हाणे उन फिनिश में ॿारु तेज़ त थी थो वञे, नो डाउट, पर ॿारनि खे असल में छा आहे त ॿारनि में हिकिड़ो रुझान आहे, माना उहो त नंढड़ो हूंदो, इंस्टिंक्ट आहे असांजो ॿारनि जो न, फितरती आहे त चमके ते उन भले कोयलो हुजे उन मथु लॻाईंदो। ॿारनि खे इहा ख़बर कोन्हे त कहिड़ी गेम टाइम विञाए थी, कहिड़ी गेम मां असांखे कुझु हासिल थी सघे थो, माना उन मां का नॉलेज वधे थी, तव्हांजी का एफिशिएंसी वधे थी, तव्हांजी का जेका तव्हांजी तेज़ी ऐं तरारी IQ लेवल तेज़ थो थिए। हाणे जेके ॿ टे अहिड़ी गेम्स आयूं जेके तव्हां पोयनि ज़माने में थोरो टाइम पहिरीं जेको असां साल ॾेढ पहिरीं ॿुधोसीं, त हिकिड़ी गेम आई, उन जे लास्ट स्टेजिस में अहिड़ा स्टेप्स हुआ जंहिंमें तव्हांखे ख़ुदकुशी करणी आहे, अटेम्प्ट करणो आहे। ॾिसो इहे एप्लीकेशन्स घणा हार्मफुल थी विया। इहा ई शयूं पिया ॿुधाइनि। असां सां गॾु कॉलर मौजूद आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, केरु किथां खां? अमरपुर अदब हलीकार चवंदासीं प्रोग्राम सुबह मेहरान में। जी जी, असां प्रोग्राम ॿुधो पिया, इहा असांखे छा लतीफ़ जी धुन ॿुधायो। जी जी, प्रोग्राम असांखे ॾाढो बहितरीनु लॻे थो, असां डेली प्रोग्राम ॿुधंदा आहियूं। महिरबानी अवां जी। आवाज़ ही नंबर भी स्क्रीन ते असांखे नंबर लगण में मुश्किलात थिए थो, अॼु नंबर लॻो मूंखे त असां बि प्रोग्राम में शामिल। जी जी, ये जेको आहे न कंटिन्यूअसली तव्हां नंबर लॻाईंदा रहो, लॻी वेंदो आहे। हाणे मुलाक़ात थी आहे अवां सां, ॾाढी ख़ुशी थी हिन प्रोग्राम में शामिल थिया। कहिड़ी धुन ॿुधणु चाहींदा? असां ॿुधण धुन शाह लतीफ़ वारी धुन कोन्हे? ॿुधायो ॿुधायो। शाह लतीफ़ धुन कोन्हे? जी जी, आओ जी, महिरबानी अदा अवां जी। फ़कीर साईं खां असां उहो ॿुधंदासीं। अवां कॉल कई हिन प्रोग्राम में शामिल थिया। जी रोयल साहब, के अहिड़ियूं बि एप्लीकेशन्स आहिनि जेके घणो नुक़सानकार हुयूं, हाणे कुझु उन्हनि गवर्नमेंट रोकियूं आहिनि, के विच में पाबंदियूं बि लॻियूं, टिकटॉक वग़ैरह त अञा ताईं हले थो। हाणे उन्हनि में जेको आहे न ॿार ओवर रिएक्ट थो करे वञे। हाणे उन में तव्हां हिकिड़ो एजुकेशन जो पर्पज़ आहे, जेकॾहिं तव्हां टीचर ऐं स्टूडेंट थी उहा टिकटॉक कयो या अहिड़ी गेम्स में, कुझु वरी एतिरा हलिया था वञनि मीम्स ठाहिण में ऐं ॿिए खे क्रिटिसाइज़ करण में। हाणे उन में एक्सेस में का बि शइ ख़राबु आहे। पढ़ाई बि चवंदा आहिनि सुठी कोन्हे, पढ़ाई सां गॾु एंटरटेनमेंट जीअं गेम्स आहिनि या म्यूज़िक आहे या पंहिंजो तव्हांजी मौसीक़ी आहे, सभु शयूं हर तरह सां माण्हू बैलेंस हुजे। इन सां छा आहे जो माण्हू सिहतयाब रहे थो ऐं ज़हनी तरह सां, फिज़िकली तरह सां। अच्छा, असां सां फ़कीर साईं मौजूदु आहिनि। पठाई फ़कीर, छा ॿुधाईंदा हाणे असांजे व्यूअर्स खे, कहिड़ी धुन ॿुधाईंदा? जी जी, ॿुधायो। भिटाई हाणे शाइरनि जा सरताज आहिनि। जी 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 जी, दुख जा घर में उमर अदा, दुख जा घर, वाह वाह, मारन ते वसन में उमर अदा, दुख जा घर। हाय हाय, वाह जी, बिस्मिल्लाह कयो।
के छुअंदड़ तमाम बेहतरीन तमाम खूबसूरत जुनैद मेमन बि असां सां गॾु आहिनि उहे बि हिननि धुननि खे ॿुधी रहिया आहिनि भला छा चवंदा अवां जूं कहिड़ियूं कमेंट्स आहिनि पठाई फ़क़ीर साहब ऐं ईदल फ़क़ीर आहिनि इम्तियाज़ अली आहिनि ॾाढो धुननि खे सुठे अंदाज़ सां पेश कनि पिया हाँ बिल्कुल म्यूजिक जेका आहे तव्हांखे ख़बर आहे ऑल ओवर द वर्ल्ड जी जी दुनिया जे कहिड़े बि हिसे में लाइ म्यूजिक अहिड़ो ख़ासि अट्रैक्शन रखे थी हर माण्हू लाइ हर फ़र्द लाइ हर कंहिंजी पंहिंजी चॉइस आहे डिफरेंट चॉइसिस आहिनि अॼुकल्ह जेको म्यूजिक थोड़ी मॉडर्न थी वई आहे थोड़ी मॉडर्न थी वई आहे पर उनजे बावजूदि उन में वरी को नओं टच अची ईंदो आहे जंहिंमहिल हिकिड़ो कल्चर वारो या थोरो फोक टाइप जो त हिननि जो थोरो इहो आहे त इशू थियो आहे त कुझु जीअं मॉडर्न म्यूजिक प्रोमोट थी आहे त जेके पुराणी जेके शयूं आहिनि उहे थोरी पोइते हली वियूं आहिनि पर वरी कॾहिं कॾहिं इन्हनि खे वरी जंहिंमहिल नए अंदाज़ में खणी अचिजे थो त हिकिड़ियूं शयूं वधीक इन्हनि खे प्रोमोट करण जी ज़रूरत आहे हिननि जो जेको पोइते हलियो वियो आहे जेको हिननि जो कल्चर इहो इन जे करे त हाणे माण्हुनि जी जेका दिलचस्पी आहे कुझु ॿी तरफ़ म्यूज़िक जी तरफ़ हली वई आहे बहरहाल हिननि खे बि सपोर्ट कजे गवर्नमेंट जो कमु आहे कल्चर डिपार्टमेंट जो कमु आहे त अहिड़े कहिड़े तरीक़े सां हिन जी कोऑर्डिनेशन कराए अगरि हिननि जो कुझु पुराणो थी वियो आहे त कुझु न्यू टच करे हिननि खे खणी त हिननि जो हिकिड़ो हा त लाज़मी हिननि जो बि रोज़गार आहे हिन जो इन सां कनेक्टेड आहिनि हिननि खे अगरि थोरी सपोर्ट मिलंदी या जेके वेल नोन सिंगर्स आहिनि उन्हनि खे हिननि जे टैलेंट खे यूटिलाइज़ कनि त हिकिड़ो वधीक ॿिन्ही जो फ़ाइदो थींदो म्यूज़िक जो बि प्लस में हिननि जो बि ऐं सभिनी जो ॿुधण वारनि जो बिल्कुलु सही तमामु बहितरीन रोयल साहब जा छा कमेंट्स हूंदा हिन ते मां उहो ई ॿुधां पियो वेठो ॾिसो असल में छा आहे त म्यूज़िक चवंदा आहिनि त मौसीक़ी रूह जी ग़िज़ा रीज़न इहो आहे त हिन में ॾिसो जेॾी महिल धुन वॼे थी या को ॻाए थो उन में बेबाकी हूंदी आहे माना उन में लहरूं जेके हूंदियूं आहिनि से मुस्तक़िल हलंदियूं आहिनि हिकिड़ी धुन जेका मुस्तक़िल रिपीट पई थींदी कंटिन्यूटी में हलंदी तीअं इंसान बि जेको बेबाक हूंदो आहे इन करे हर कंहिंखे वणंदड़ हूंदो आहे हर कंहिंखे जेको आहे सो अट्रैक्टिव लॻंदो आहे उन में का बनावट न हुजे उन में का कूड़ न हुजे हेॾे ॾिसो जेकर हिन में थोरी तंद जेका फ़क़ीर साईं ॿुधाइनि पिया त तंदूं आहिनि तंद हिकिड़ी बि हेॾे होॾे थींदी सुरी ॿियो लॻी त इंसान में बि इहा ई कंडीशन आहे जेतिरी बेबाकी तव्हां में जेतिरी सचाई हूंदी जेतिरो तव्हां जी तंदूं छिकियल ऐं सुठियूं हूंदियूं हिन म्यूज़िक वांगुरु हर का शइ इन करे वणंदी आहे माण्हू बि कुझु अहिड़ा हूंदा आहिनि जिन सां तव्हांखे ॻाल्हाइण में वेहण में मिलण में तव्हांखे उहो मज़ो ईंदो आहे त हीअ रूह जी ग़िज़ा आहे त इन मां थोरो अंदाज़ो माण्हू खे वठणु खपे उन मां असांखे सबक़ु हासिलु करणु खपे त तव्हांजी ज़िंदगी में बि अहिड़ो ई रिदम हुजणु खपे ऐं जेका कंटिन्यूटी हुजणु खपे त बहितर आहे ॿार जेके अॼुकल्ह जा वरी उन ते ईंदासीं ॿार उन शइ खे सम्झनि कोन था कंहिं बि शइ खे सोचनि कोन था अलाह साईं हिकिड़ी शयूं क्रिएट कयूं आहिनि त उन ते सोचो उन ते जेको आहे सो ध्यानु ॾियो ऐं उन्हनि खे अप्लाए कजनि तंहिंखां पोइ असांजी कामयाबी आहे उनखे ॿुधाइण वारा पेरेंट्स आहिनि उनखे ॿुधाइण सेखारण वारा टीचर्स आहिनि अॼुकल्ह उहा तरबियत न रही आहे उन्हनि ॿारनि में उहो शऊर न रहियो आहे छा रांदियूं खेॾनि था न ऐं उन्हनि वटि हर शइ पंहिंजे कंट्रोल में आहे टीचर खां सिखण लाइ हुननि खे मथो हेठि करे ॿुधणो पवंदो कन खोले वेहणा पवंदा ध्यानु उन ॾे ॾियणो पवंदो कंट्रोल्स पंहिंजा छॾणा पवंदा ॿार बिल्कुलु बिना हुनजे मूवमेंट जे वेहंदो त का शइ अंदरि दाख़िल थींदी पर गेम्स अहिड़ो कमु करे छॾियो आहे त हर शइ पाण हलाए हितां हिनखे हीअं कर हिनखे हीअं कर तार पाण सेट कर इंटरनेट ते फोन करे छॾ पुछा कर हाणे उहो एतिरा सेल्फ मेड थी विया आहिनि या सेल्फ क्रिएटेड थी विया आहिनि त उहो कंहिंजी सबऑर्डिनेशन बर्दाश्त ई नथा कनि अच्छा वरी इन तरह सां वरी ॿारनि जी तारीफ़ कजे त घणो अॻिते वञनि पिया उन्हनि जो IQ लेवल बि तमामु बहितरीन आहे जेको आहिनि असांखे पर उहो पॉज़िटिव रहनि फ्यूचर जो सरमायो आहे न त हाणे असांजे जेके व्यूअर्स आहिनि ई प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो आहे त कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदा असांजे व्यूअर्स खे वरी बि पैगाम सभिनी खे इहो ई आहे त पंहिंजे शऊर सां पंहिंजे सोच सां पंहिंजे मज़हब ते ध्यानु ॾियनि पंहिंजे ज़िंदगी जे रूटीन ते ध्यानु ॾियनि पाड़ो ओड़ो आहे पंहिंजी सोसाइटी आहे पंहिंजी ज़िंदगी आहे पंहिंजो मुस्तक़बिल आहे उनखे थोरो ज़हन में रखनि जीअं तव्हां इंट्रो बि ॾिनो
त असां बग़ैर सोचे सम्झी हलंदासीं त पोइ इहे थिड़ंदो थाबड़ंदो माण्हू हलंदो, सही। पर जेकॾहिं ट्रैक ते हूंदासीं त इंशाअल्लाह ताला अल्लाह साईं हुन में आसानी कंदो। बिल्कुलु। कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदा जुनैद मेहमान? मैसेज त मतिलबु त हिन हवाले सां जेका सर ॻाल्हि कई जी। जेका तव्हां कंटिन्यू टॉपिक हलायो पिए त अॼुकल्ह जो ॿार जेको आहे उहो मतिलबु पुराणे दौर वारो न आहे। तव्हां सम्झो त तव्हांजो ॿार जंहिं महिल मोबाइल खणी वेठो आहे सही। तव्हां पेरेंट्स खां वधीक हुनखे ख़बर आहे त मोबाइल में छा छा आहे। मोबाइल में छा आहे? तरबियत जो जेको सिस्टम थोरो चेंज थी वियो आहे। अॻु में तव्हां इहो सोचींदव त ॿार ॿाहिरि न वञे त किथे बुरी सोबत में न वञे या को ग़लति कमु न करे, पर हाणे हुनखे ॿाहिरि वञे हुनजे हथ में जेका शइ उहा अहिड़ी शइ आहे जेका जंहिंमें दुनिया जी हर शइ हुनखे प्रोवाइड थिए थी। मोबाइल अहिड़ो डिवाइस आहे जंहिंमें तव्हांखे सुठियूं शयूं ऐं ग़लति शयूं ॿई प्रोवाइड आहिनि। बिल्कुलु। हाणे इहा तरबियत तमामु ॾुखियो हिकिड़ो कमु थी वियो आहे पेरेंट्स पेरेंट्स लाइ खे ख़ासि पंहिंजी करे। मसरूफियत खां बि थोरो टाइम कढी करे ॾिसणो पवंदो त हाणे ॾिसो ॿार न एॾी ख़तरनाक शइ आहे, हिते ई का क्राइम बि थी सघे थो, हिते का कहिड़ो कमु बि थी सघे थो। त हिकिड़ो माना हिनखे एॾो कंट्रोल ॿारनि खे तरबियत बि हिते अचे थी शइ ऐं माइट ॾिसनि बि छा पियो थिए छा न पियो थिए। इंटरनेट आहे, मोबाइल आहे, हर शइ हू करे सघे थो। ॾिसो अॼुकल्ह हू हाणे जेका पुराणो सिस्टम हो तालीम ट्यूशन उहे सभु पोइ रहिजी वियूं। हीअ हिकिड़ी शइ आहे जंहिंमें तव्हांजो ॿार सिर्फ़ु अहिड़ा ॿार आउं सुञाणा थो जेके सिर्फ़ु मोबाइल यूज़ करे भई माइटनि जे बराबरि अर्निंग कनि पिया, न अर्निंग कनि पिया, त ॿुधायो न माइटनि जे बराबरि। मुंहिंजो माइट जॉब करे सॼो ॾींहुं 40-50 हज़ार कमाए थो, ॿार मोबाइल जा एप्स यूज़ करे। हा बिल्कुलु। ॾाढी सुठी ॻाल्हि कयो, थैंक यू सो मच। ऐं असांजे प्रोग्राम में अवां आया, रोयल साहब जी महिरबानी ऐं कुर्ब। ॾाढी सुठियूं ॻाल्हियूं थियूं सोसाइटी जे हवाले सां, एजुकेशन जे हवाले सां ऐं वरी रांदियुनि जे हवाले सां। रांदियुनि जे हवाले सां आख़िरी ॻाल्हि त बसि हाणे PSL आहे, वधीक में अॻियां वरी ख़बर पवंदी छा थो थिए। गुड लक आहे PSL इंतिज़ामिया खे, प्लेयर्स खे, जेके बि इंशाल्लाह परफॉर्म कनि ऐं पाकिस्तान जो नालो रोशन कनि। जी जी बिल्कुलु। ऐं धुनूं बि असां ॾाढियूं ॿुधियूंसीं ऐं ॾाढो सुठो लॻो। ज़ाहिर आहे इहे असांजो जेको प्रोग्राम आहे हुन में 4 चंड लॻाए छॾिया आहिनि धुननि बि। ऐं हाणे नाज़रीन असां मोकिलाणी कंदासीं, छो प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो आहे। ज़ोया बलोच ऐं पूरी टीम खे ॾींदा इजाज़त ऐं असां आख़िर में जेको आहे फ़क़ीर साईं खां कुझु ॿुधंदासीं। जी फ़क़ीर साईं छा ॿुधाईंदा व्यूअर्स खे? हाणे छा ॿुधाईंदा, कहिड़ी धुन ॿुधाईंदा? मारवाड़ी ॿुधायां? जी जी बिल्कुलु, बिस्मिल्लाह कयो। कंहिंजी बि माना धीउ हूंदी आहे सावरनि ॾांहुं वेंदी आहे न, हुनजे पोयां ॿायूं ॻाईंदियूं न असांजे थर मार, इहो रवाज़ आहे भई। जी 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 उहो ॾोरो चवंदा आहियूं उहो। जी जी उहो मारवाड़ी आहे, धीउ जो आहे परदेस हाणे बिल्कुलु। बिस्मिल्लाह कयो, बिस्मिल्लाह कयो।